दोस्तों, अज असां याद करे रहिया आहियूं पंहिंजे शहीद अमर वीर हेमू कालाणीअ खे। 1743 खां वठी 1883 ताईं भारत में सिंध प्रांत ते मीरनि जो राज हो। उन वक़्तु सिंध सुखियो ऐं सताबो हो ऐं इहो ई कारण बणियो अंग्रेजनि जो सिंध प्रांत के टारगेट बनाइण जो। अंग्रेजनि केतिरियूं ई चालियूं हलियूं ऐं मीरनि खां इहो राज खसे वरितो ऐं शुरू थियो अंग्रेजनि जो ज़ुल्म सितम ऐं दमन जो सिलसिलो। इन्हनि अंग्रेजनि जी सितमनि ज़ुल्मनि खे नागवार कंदड़ असांजे भारत जा बहादुर लाल अची पैदा थिया उन वक़्तु ऐं उन्हनि बहादुरनि मां हिकु हो असांजो हेमू कालाणी। हा दोस्तो, हेमू कालाणी हिकु अहिड़ो लाल हो जंहिंजो दम घुटजंदो हो पंहिंजनि भाउरनि जो रत वहंदे ॾिसंदे ऐं हुन फ़ैसिलो कयो भारत माता खे आज़ाद कराइण जो ऐं हू निकिरी निर्वार थियो अकेलो ही इन रस्ते ते। उन वक़्तु ॿ गुट हुआ। हिकिड़ो गुट जेको सुभाष चंद्र बोस जी नीतिअ खे फॉलो कंदो हो, जंहिंजो नारो हो खून ॾियो मां आज़ादी ॾींदुसि, ऐं ॿियो गुट हो महात्मा गांधी जो, जिन जो चवण हो कि असांखे आज़ादी खपे पर अहिंसा जे रस्ते ते हली करे। हेमू कालाणी जंहिंजो स्वभाव गरम ऐं जोशीलो हो, उन पसंदि कयो क्रांतिवीर ऐं इनकलाबी रस्तो। हुन नौजवाननि खे गॾु करणु शुरू कयो। हेमू कालाणीअ जो जनम थियो हो सिंध प्रांत में 1923 में। हू सिर्फ़ 19 सालनि जो ई हो, हिकु शागिर्द हो, पर इनकलाब जे जज़्बनि सां भरियल पत्रिकाऊं छपाइण हुन शुरू कयूं। रात जो घर घर वञी करे हू पंहिंजूं पत्रिकाऊं विराईंदो हो जीअं हर सिंधीअ जे दिलि में इनकलाब जो जज़्बो जागे, ऐं अहिड़े ई नमूने हू कार्य कंदो रहियो। अंग्रेजनि जे अख में हू हिकु पथर वांगुरु चुभण लॻो। अहिड़े में ई हिन खे ख़बर पई त अंग्रेजनि जी मिलिट्री जी फ़ौजुनि जे सामान ऐं बारूद सां गॾु हिकु ट्रेन हितां गुज़रण वारी आहे ऐं बसि हुन इन ट्रेन खे उखेड़ण ऐं पलटाइण जो फ़ैसिलो कयो। हिन जा 2 साथी हिन सां गॾु हुआ। राति जो 9 बजे पहुची वियो पटड़ीअ ते, सुनसान जॻह ते, ऐं हिननि पंहिंजो कमु शुरू करे छॾियो। परियां खां ई किन अंग्रेज़नि जे अचण जी हिलचाल ॾिसी करे हू सावधान थी वियो ऐं हिन पंहिंजनि 3 दोस्तनि खे हुतां भॼी वञण जे लाइ इल्तिजा कई ऐं पाण अंग्रेज़नि जे हथां गिरफ़्तार थी वियो। हक़ीक़त में हू सिर्फ़ 19 सालनि जो हो, हिन खे सज़ा न थियणु खपे हा, पर अंग्रेज़नि सोचियो जेकॾहिं हिन खे बख़्शियो वेंदो त हिन जहिड़ा ॿिया केतिरा ई नौजवान अंग्रेजनि जी खिलाफ़त लाइ निकिरी निर्वार थींदा ऐं बसि उन खे सबक़ सेखारण जे लाइ हुन खे ॿुधाई वई फांसीअ जी सज़ा। 2 ॾींहं अॻु घर वारनि खे हिकु टेलीग्राम मिलियो जंहिंमें उन्हनि हेमू कालाणी जी खे फांसी ॾियण जी ख़बर पढ़ी। हुननि जो दिलि भरिजी आयो। हू डुकी विया हेमू कालाणीअ खे सम्झाइण जे लाइ, पर हेमू कालाणी टस खां मस न थियो। ब्रिटिशरनि बि हिन जे मथां केतिरा ई सितम गुज़ारिया। कंहिं बि क़िस्म जो टॉर्चर अहिड़ो न हो जेको हिन सां न कयो वियो, पर हू पंहिंजे फ़ैसिले ते अड़ग हो। हुन पंहिंजे कंहिं बि साथीअ जो राज़ कंहिंखे न ॿुधायो ऐं शहादत क़बूल कई। जॾहिं उन्हनि जे माइटनि खे टेलीग्राम मिलियो हो तॾहिं हू हिन खे जेल में सम्झाइण लाइ आया हुआ। तॾहिं हेमू कालाणी जो चवण हो
चिंता न कयो, मां वरी जल्दी जन्म वठंदुसि भारत माता खे आज़ाद कराइण लाइ। मां अंग्रेजनि जा ॾंद खटा कंदुसि। ऐं ईअं असांजे हेमू कालाणी जी पंहिंजो पाण खे कुर्बान करे छॾियो। हिंदुस्तान जे पार्लियामेंट हाउस में बि अटल बिहारी वाजपेयी जे शासन दरमियान 12 फीट ऊंचो हेमू कालाणी जी जो हिकु स्टैचू बर्पा कयो वियो। उन वक़्तु भारत जो हर हिकु वॾो नेता उते हाज़िर हो। असां पारां बि हेमू कालाणीअ खे शत शत नमन आहे। हीअ धरती आहे वीरनि जी, बहादुरनि जी, ऐं इन धरतीअ ते अहिड़ा ई बहादुर लाल हमेशह ॼमंदा रहनि जेके पंहिंजी भारत माता जी सेवा हर हमेशह कंदा रहनि। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम।